शामिल कंदासीं नओं दंबालो खां वक़्तु ॿुधाईंदासीं त शाह मोहम्मद कॉलोनी जो रहवासी नीगर पुरस्रार नमूने फोत थी वियो आहे। 16 सालनि जो उस्मान आराई घर अंदरि पुरस्रार नमूने फोत थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, ख़बर थी पहुचायूं पिया नओं दंबालो में हिते शाह मोहम्मद कॉलोनी जो रहवासी नीगर पुरस्रार नमूने फोत थी वियो आहे। 16 सालनि जो उस्मान आराई घर अंदरि पुरस्रार नमूने फोत थी वियो आहे। वारसन नीगर के अस्पताल मुंतकिल कयो आहे, जिते डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक कई आहे। ख़बर थी पहुचायूं पिया नओं दंबालो में हिते शाह मोहम्मद कॉलोनी जो रहवासी नीगर पुरस्रार नमूने फोत थी वियो आहे। 16 सालनि जो उस्मान आराई घर अंदरि पुरस्रार नमूने फोत थी वियो आहे। ख़बर थी पहुचायूं पिया वारसन नीगर के अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, जिते डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक कई आहे। बिल्कुल नासिर अवांखे ॿुधायूं पिया त वारसन नीगर खे अस्पताल मुंतकिल कयो आहे, जिते डॉक्टर संदसि फोत थियण जी तस्दीक कई आहे। नओं दंबालो खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया।